नाजायज़ जी आहे ॿियो चकर थिए थी असलम परवेज़ जी उन में असांजा 3 माण्हू 3 बजे गिरफ़्तार करे खणी वियो आहे। अॻ में बि मां हाई कोर्ट में केस कयो आहे असलम परवेज़ सरताज जागीराणी इहे असां सां राति आया आहिनि। अॻ में पाण हुयो तंहिंमें असांजा माना असां माल कढी वियो हो सॼो वाड़ो घर ज़ब्त कयो हुई उन असां कोराई आहियूं। पोइ उन में असांखे हाणे माना माल बि ॾिनई घर बि ॾिनई। उन खां बाद साल रखी वरी शुरू थी वियो आहे। राति 3 माण्हू खयां अथई माली असांजे 10 तोला सोन बि खयो अथई। सोन बि खयो अथई 50,000 कैश बि खई अथई। 3 मोबाइलियूं बि खयूं अथई। बसि हाणे त चए त अञा 2 लख ॾियो 2 लख ॾियो न त मां तव्हांजा छोकिरा न छॾींदुसि। धमकियूं थो ॾियनि जेका हथ आहे त माना पुलिस जी आहे। असां अपील कयूं था जज वटि।